बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खबरदार न्यूज़ सां गॾु आहियां निसार शेख। पेश आहिनि जूं ताज़ा तरीन ख़बरूं। सिंध ख़िलाफ़ साज़िश नामंज़ूर, शिदातकोट जूं सियासी समाजी तंज़ीमूं सरापा एहतजाज। शिदातकोट में बाकर नंगराणी की रिपोर्ट। समाजी तंज़ीम सिंधी संगत शिदातकोट के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, अदाकारनि, फ़नकारनि तोड़े रांदीगरनि पारां सिंध के कराची खां अलॻि चवण वारनि सियासतदाननि रांदीगरनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी कोटमोट चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंजी अॻुवाणी तालिब सूमरो, हुबदार मीरजत, मुजाहिद अवान, एडवोकेट इब्रार सूमरो, ज़ेब सूमरो, सदर कुरैशी, औरंगज़ेब खारानी ॿिया करे रहिया हुआ। हिन मौक़े ते अॻुवाण ख़िताब कंदे चयो त कुझु नामनिहाद सियासतदान तोड़े रांदीगर पंहिंजे साह खे बचाइण लाइ सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि, सिंध ऐं कराची खे अलॻि करण जूं नाकाम कोशिशूं करे रहिया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था। सिंध ऐं कराची हिकु आहे ऐं रहंदी। ही हुयूं अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार न्यूज़ अलर्ट।